नाज़रीन, ठटे जी साहिली पट्टीअ में बरसाती तबाहकारियूं जारी आहिनि। ॼाम साकरो आउटफॉल ड्रेन समेत मुख़्तलिफ़ सिम नाला उबता वही रहिया आहिनि। मीरपुर साकरे तालके जा 20 खां मथे ॻोठ पाणीअ हेठि अचण सबबि मुतासिर बेयारो मददगार वेठल आहिनि। उन हवाले सां असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे ठटे मां SS न्यूज़ जो रिपोर्टर तनवीर ख़ासकेली। जी तनवीर, छा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुल, ठटे जी साहिली पट्टी में बरसात जो तबाहकारियूं जारी आहिनि। ॼाम साकरो आउटफॉल ड्रेन समेत मुख़्तलिफ़ सिम नाला उबता वहण लॻा आहिनि। मीरपुर साकरो तेलके जा 20 खां मथे ॻोठ पाणी हेठि मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। ॼाम साकरो आउटफॉल ड्रेन जा गेट नाकारा हुजण सबबि बरसाती पाणी निकाल न थी सघियो। मीरपुर साकरो तेलके जे UC ककड़ान जे ॻोठ रतू खान रिंद, मुराद अली रिंद, मीर माठेणो रिंद समेत केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया। वर शहर वेझो साकरे तेलके जे UC करमपुर में पिणु बरसाती पाणी केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। मुतासिर ॻोठ हाजी गुल मोहम्मद चांडियो, मुराद खुश्क, पीर अवल शाह, मोहम्मद खान चांडियो, हाजी प्यारो मला, हुसैन चांडियो, सोमार बिजली ऐं ॿियनि ॻोठनि के सिम नाले ॿोड़े छॾियो। मुतासिर ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो आहे। बरसाती पाणी निकाल कराए संदन वाहिर करण जी पिणु घुर कई वई आहे। जी तनवीर ख़ासकेली, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अव्हां जी महिरबानी।